अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु जी ब्रेकिंग न्यूज़ आहे त पाकिस्तान में गुरबत जी अहम वजह। पाकिस्तान में गुरबत जी अहम वजह छा आहे जो पाकिस्तान ॾींहों ॾींहुं गुरबत में वञे थो। वधीक डिटेल जे लाइ असां सां गॾु मौजूदु आहे रिपोर्टर रोलू जी। रिपोर्टर रोलू, छा तव्हां ॿुधाए सघो था त पाकिस्तान जी छा वजह आहे जो गुरबत में पियो आहे, अॻिते वधे नथो, छा वजह आहे? ओ जेके कपड़ा सुठा तेखे भाकुर बिटा पाए हर को पयो गरीब जायो जायो बेचारो सूरन में आयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हला तो पाकिस्तान में गरीब अजायो जायो जे जायो त ईअं सम्झ वेचारो सूरन में आयो। पुछा क्यों छो? हाँ जी, छो? साईं, असां वटि ईमान जी सभ खां वॾी कमी आहे। ये कहिड़ी ॻाल्हि थो करे? सभु निमाज़ा पढ़नि था, रोज़ा रखनि था, मस्जिदनि में पिया अल्लाह अल्लाह करनि था, त ईमान जो कीअं कमज़ोर आहे, कीअं ख़तमु आहे हिननि जो? साईं, कुछ बुग़ुज़ दी रीत विच नहीं मिलता, कुछ हार ते जीत विच नहीं मिलता, मखलूक खुदा नाल प्यार जे नहीं, रब सिर्फ मसीह विच नहीं मिलता। ऐं असांजी बदकिस्मती इहा आहे त असां ग़रीबनि जो हक़ खाई बि 3 रोज़ा पूरा था रखूं, असां ग़रीबनि जी हक़ तलफ़ी करे बि 5 निमाज़ियूं पूरियूं था रखूं, ऐं असां सूद ते पैसा हलाए सत हज करे था अचूं। इहा असांजो ईमान न आहे, इहा असांजी बेईमानी जी निशानी आहे। जेकॾहिं बेईमानी असां वटि घणी आहे तॾहिं असां वटि गुरबत घणी आहे। छो त असां वटि ग़रीबनि जो हक़ साए बेहैसियत माण्हू खाई था वञनि। उहे माण्हू खाइनि था जिन्हनि जे घर में मौला जो अॻे ई गंज पियो आहे, उहे मच्छी मानी लाइक़ु आहिनि, लेकिन पोइ बि ग़रीब जो हक़ खाधियूं, हड़प कयूं, ईअं था ॾाकार ॾियनि ॼण गरीब माण्हू बि दुनिया में इहे हुजनि। आख़िर पाकिस्तान जी गुरबत कीअं ख़तमु थींदी? साईं, गुरबत तॾहिं थींदी जॾहिं सुठी सोच असां में ईंदी। असां पूरे पाकिस्तान में जेकॾहिं सुठी सोच ईंदी, ईमानदारी सोच ईंदी, त तॾहिं असांजी गुरबत ख़तमु थींदी। हाणे तव्हांखे मां ॿुधायां जी त 12,000 इनकम सपोर्ट जा इहे जेके एहसास प्रोग्राम जा 12,000 मिलनि था, इहे कहिड़े माण्हुनि खे हुकूमत ॾिए थी ऐं कहिड़ा माण्हू इहे पैसा वठनि था, मां तव्हांखे ॿुधायां? जी ॿुधायो। साईं, हाणे हिकिड़े पुट जी तनख़्वाह आहे 75,000, ॿिए पुट जी तनख़्वाह आहे 35,000, ऐं हिकिड़ी न्याणी जेकी शादीशुदा न आहे, पीउ जे घर में वेठी आहे, उन जी बि नौकरी आहे, उन जी तनख़्वाह आहे 45,000। इहो हिसाब लॻायो, 1.5 लख रुपयो थिए थो। 1.5 लख रुपयो, इहो 1.5 लख रुपयो उन घर में अचे थो, ऐं उन घर जे ई वॾे सरपरस्त खे 12,000 रुपयो अहल करार ॾेई ॾिनो थो वञे। यानी कि इहो आवाम पाण ई मथे एप्लीकेशन ॾे, यानी कि मूंखे 12,000 जी ज़रूरत न आहे त पाकिस्तान सिधो थी वेंदो, मां सम्झां थो। साईं, तोखे 1.5 लख तोखे मिले थी, पुटनि जी धीअरुनि जी तनख़्वाह आहे त 12,000 तोखे मिलनि था, त तूं रिप्लाई कर न। अॻ में त हुकूमत जो तव्हां कुल ॾिसो, तहिड़े घर खे तव्हां अहल कीअं था कयो? सही, हाणे 1000 SMS अचनि था, उहो आख़िर जवाब त ॾियणो आहे न, सभिनी खे पैसा त ॾियणा आहिनि न। हाँ, बाक़ी तगारी वारो जेको SMS करे थो त तव्हांजी जांच पड़ताल हले थी। तगारी वारे जी जांच पड़ताल हले थी। 1.5 लख रुपयो जंहिंजे घर में तनख़्वाह अचे थी, 3 नौकरियूं घरनि में आहिनि, हुनखे 12,000 ॾिनो थो वञे। इहो हुकूमत जी बदबख्ती आहे न। जेकॾहिं हुकूमत को ग़लती थी वञे त अवाम जी तव्हां तो ॾिसो त तव्हांखे पैसा मिलनि था, त तव्हां चओ न, तव्हां रिप्लाई कयो, तव्हां दरख़्वास्त लिखो त इहे पैसा पंहिंजा मोटाए वठो। अल्हम्दुलिल्लाह, असां वटि गंज आहे, असां मच्छी मानी लाइक़ु आहियूं, असांखे न खपनि तव्हांजा 12,000। इहे 12,000 कंहिं ग़रीब खे ॾियो जंहिंखे अटो न हुजे, जंहिं वटि मानी न हुजे, जंहिं वटि पाइण जे लाइ कपिड़ो न हुजे, जंहिं वटि लॉकडाउन जी वजह खां घर में फाका कशी हुजे, उनखे पैसा ॾियो न। न साईं, 12,000 रुपयो खाई खपाए पंहिंजे पोटे खे टच मोबाइल वठी ॾिए थो। ग़रीब जेको इन पैसनि जे आसरे बुख मरे थो, उहो बुखी मरे थो। हाणे तव्हां जेकॾहिं इहो हिसाब लॻायो, हा जी, इहो जो जेकॾहिं पैसा मोटाए ॾे हा त कंहिं ग़रीब ॿिए खे मिलनि हा न पैसा, जी सिंह खाधा विया न। जी ज़रूर। इहो त हाणे हिकिड़ो जेको मुंहिंजी नज़रनि में आयो, रोलू रिपोर्टर जी नज़रनि में आयो, मां तव्हांखे ॿुधायो। अहिड़ा कई पाकिस्तान में माण्हू आहिनि जेके साहिब हैसियत आहिनि, त बि 12,000 रुपयो वरितियूं, पैसा हड़प कयूं वेठा आहिनि, ॼण इमदाद बि हिननि खे मिलणी हुई।